बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पंहिंजो रमज़ान सां गॾु आऊं आहियां सजाद सुहाग। कीअं आहियो दोस्तो? तव्हां ठीकु आहियो? मज़े में ख़ैरियत सां? 22 रोज़ो अॼु इफ़्तार कंदासीं ख़ैर सां। ऐं कीअं गुज़री विया 21 ॾींहं ख़बर ई न पई। पहिरियों ॾींहुं यादि थो अचे जॾहिं पहिरीं ॾींहुं तव्हां सां मुलाक़ात थी, अॼु 21 ॾींहं गुज़री विया। अॼु 22 जो रोज़ो इफ़्तार कंदासीं। ऐं असांजी त इहा ई दुआ आहे त हमेशह जिथे जिथे बि असांजो हीउ प्रोग्राम ॾिठो ॿुधो सम्झो पियो वञे उते उते ख़ैर ई ख़ैरु हुजे, पर जिथे न बि ॾिठो ॿुधो सम्झो थो वञे उते उते बि ख़ैरु हुजे। सारे जहान जो ख़ैरु कर। हू रब साईं आहे, हू ॾाढो बाज़ारो आहे, हू करम नवाज़ आहे, हू असांजो रहीब आहे, हू रहमान आहे, हू सतार आहे, हू तव्हांजो असांजो बल्कि पूरे ॾेह जो ॾातार आहे। उनखां उनजे बारगाह खां इहा दुआ आहे त शल जिथे किथे ख़ैरु हुजे। ऐं बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां, उमेद तव्हां वटि ख़ैरु हूंदो। असांजो अंगण हमेशह आबाद रहंदो आहे महिमाननि सां, ऐं महिमाननि जी मौजूदगी ॿुधाईंदी आहे त असां वटि केतिरी बरकत आहे। महिमाननि जे अचण सां ई बरकत थिए थी, ऐं अल्हम्दुलिल्लाह असां ख़ुशनसीब आहियूं त इहा बरकत असांखे मिलंदी रहे थी। उहा बरकत असांजे अंगण ते हुजे, असांजे मिज़ाजनि में हुजे या चहिरनि में हुजे, ज़रूरु नज़र ईंदी आहे। सो अॼु असांजा मौज़ज़ीन महिमाननि ॾाढो ज़बरदस्तु उन्हनि जो तारीफ़ आहे। कहिड़ी तारीफ़ कयां? ऐं सभिनी जा पंहिंजा पंहिंजा रुख़नि, मुख़्तलिफ़ ज़ाविया आहिनि ज़िंदगी जा, मुख़्तलिफ़ तारुफ़ थियनि था हर कंहिं माण्हू जा। सो अॼु असां वटि हिकिड़ा ज़बरदस्त असांजा भाउ, अक्सर हुन सां सालनि खां मुलाक़ात थींदी आहे। अॼु असां हुननि सां, मुंहिंजो पर्सनल ख़्याल त पहिरियां हुनजी पंहिंजी शख़्सियत आहे, बिज़नेस ओरिएंटेड आहिनि पर वेल बिज़नेसमैन आहिनि। माशाअल्लाह से हुनखे नवाज़ो आहे, पूरी दुनिया घुमिया आहिनि। पाकिस्तान में बि माशाअल्लाह काफ़ी हद ताईं हुननि जूं इंडस्ट्रीज़ आहिनि, फैक्ट्रीज़ आहिनि, ऐं हिकिड़ी बिज़नेस जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ रुख़ थियनि था उनजी हिकिड़ी पंहिंजी शख़्सियत आहे। कचहरी कंदासीं नामी गिरामी असांजा ज़बरदस्त बिज़नेसमैन अदा शहबाज़ अली मलिक साहब। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं शहबाज? कीअं आहियो शहबाज़ भाई? ठीकु आहियो? मालिक जे बराए सां तव्हां ख़ुशि हो? मज़े में आहियो? हैप्पी आहियो? अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त। रमज़ान जो महीनो आहे, हिन खां वधीक हैप्पीनेस छा हूंदी? यकीनन या ब्लेसिंग्स आहिनि। अल्हम्दुलिल्लाह नसीब थियो आहे असांजी। ऐं ज़बरदस्त बहितरीनु आर्टिस्ट, पंहिंजो मिसाल पाण, पंहिंजो मटु पाण, उनखां पोइ अदाकारी फुल स्टॉप ॾेई माण्हुनि पेन भञे छॾी, चईंदा यार बसि हिन खां पोइ अदाकारी ख़तमु आहे। मामा मीर मोहम्मद लाखो, अस्सलाम वालेकुम। मामा कहिड़ो हाल आहे? ख़ैरु आहे? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहिनि? फर्स्ट क्लास। हैप्पी न मामा? मुंहिंजे त फेर ॻाल्हि कई न त ख़ैरु त 22 रोज़ो 21 रोज़ो कीअं गुज़री आहे। हा त शुक्र आहे असांजा 21 रोज़ा था कीअं ई गुज़री आहे, ख़बर ई कान पई। 22 रोज़ो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सां महिरबानी। ऐं हुन सां गॾु नात जो आवाज़ ऐं अंदाज़ डॉक्टर फराह असां गॾु मौजूदु है। अस्सलाम वालेकुम। कैसी हैं डॉक्टर साहब? आप ठीक हैं? डॉक्टर फराह खान असां गॾु मौजूद है। आप ठीक हैं? वेलकम कहते हैं हम आपको भी गहराई से। बहुत शुक्रिया। आप खुद एंकर हैं, खुद आरजे हैं, तो मैं ज़रा डर के बात करूँगा आपसे। असांजा जमाली साहब मौजूद हैं। जमाली साहब भलीकार? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। हैप्पी छा ॻाल्हि आहे जमाली साहब जी। जी दोस्तों, प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था डॉक्टर फराह खान जी आवाज़ में, ऐं पोइ कचहरी कंदासीं महिमाननि सां। काबे की रौनक, काबे का मंजर, काबे की रौनक, काबे का मंजर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। देखो तो देखे जाऊं बराबर, देखे तो देखे जाऊं बराबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। हमदे खुदा से तर है ज़ुबाने, कानों में रस घोलती है अज़ाने। हमदे खुदा से तर है ज़ुबाने, कानों में रस घोलती बस एक सदा रही है बराबर, बस एक सदा रही है बराबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर।
काबे की रौनक काबे का मंजर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। सुभान अल्लाह, क्या बात है, जज़ाकल्लाह, बहुत माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त आवाज़ अंदाज़। ऐं हलूं था जमाली साहब, असांखे रेसिपी ॿुधायो त असां महिमान सां कचहरी कयूं। जी सजाद भाउ, अॼु पुडिंग ठाहिण जो प्रोग्राम आहे, त पुडिंग ठाहियूं अॼु। ज़बरदस्त, त अॼु चीकू जी पुडिंग ठाहे रहियो आहियां। छा ॻाल्हि आहे। चीकू जी हूं त माण्हू खाईंदा आहिनि, चीकू जो शेक पींदा आहिनि, ॿियो चीकू जी काफ़ी वैराइटी ईंदियूं आहिनि, पर शेक इहे पुडिंग मूं फस्ट टाइम ठाहियां पियो, इंशाल्लाह पसंदि ईंदी। जी कल्ह असां ठाहिया, यादि अथव न पिज़्ज़ा? हाँ सी कल ॾाढा ज़बरदस्त बेहतरीन पिज़्ज़ा हुया कल। सर अॼु पुडिंग खाईंदासीं। चीकू जी चीकू जी दिस इज सरप्राइजिंग फॉर मी, कॾहिं मां कोन ॿुधी आहे। चीकू जी अॼु असां पुडिंग ठाहींदो त पोइ एक पुडिंग त खाधी आहे हुन में। काफ़ी ब्रेड पुडिंग थींदी आहे, काफ़ी पुडिंग जी वैराइटी थियूं आहिनि, पर फ्रूट में चीकू में फस्ट टाइम ठाहियां पियो। अच्छा, इंशाल्लाह तव्हांखे पसंदि ईंदी। तव्हां बि फस्ट टाइम ठाहियो पिया या असांजे लाइ फस्ट टाइम ठाहियो? न हाणे असांजो असां पंहिंजो बंदोबस्तु कयूं। मुंहिंजे साम्हूं त जेका बि शइ ईंदी आहे उहा कोशिशि कयूं ठाहे छॾींदो आहियां, ठीकु आहे न? सही ॻाल्हि पर आहे, हिकिड़ी सुठी शइ आहे कि नई शइ हमेशह कोशिशि नई वैराइटी अचे, त पुराणी शइ त इलाही थी वियूं आहिनि, ज़बरदस्त। नयूं शयूं अचनि। चलो पोइ असांखे तव्हां बाक़ाइदा हिन जी बाद में रेसिपी ॿुधाइजो। शहबाज़ भाउ सां गॾु मौजूदु आहिनि। शहबाज़ भाई कहिड़ो हाल आहे, ख़ुशि आहियो? पहिरियां छॾियो उन्हनि सवालनि खे, हेॾां हाणे फिटनेस जो राज़ ॿुधायो। ऐं हूअं बि रोज़े में जेको चवंदुसि सच चवंदुसि। न फिट हर माण्हू खे रहणु घुरिजे, ऐं हेल्थ अगरि चवंदा आहिनि न, सिहत आहे त ज़िंदगी आहे। हा, त आउं त भाया ज़रूरी न आहे त को माण्हू जिम में अगरि नथो वञी सघे त हू लाज़िम वञे त ऐं पोइ फिटनेस थींदी, त आउं कोन थो भाया त ईअं थींदो आहे। अच्छा, त मुंहिंजे ख़्याल मां अगरि पंहिंजी डाइट ते माण्हू कंट्रोल रखे, जेको हू खाए पियो हुनखे ख़बर हुजणु घुरिजे त हू छा पियो खाए, हुनजो इम्पैक्ट छा ईंदो। काएं बजे उथंदा आहियो नॉर्मली? नॉर्मली जेको ॾींहुं असांजो स्टार्ट थींदो 8 साढे 8 बजे जेको आहे सुबुह जो अची वेंदा आहियूं। तव्हां 8:30 में उथो, वॉक सुबुह जो न कयो? सर राति जो शाम जो कंदा आहियूं वॉक। शाम जो वॉक कंदा आहियो, इहो थोरो घणो आस्ते आस्ते ख़बर पए थी। पर ईअं न आहे त 7 ॾींहं वॉक कंदा आहियूं। वॉक त उहो बि मौला साईं नालो शहबाज़ रखियो आहे, त बाबा साईं जेको आहे हुन सां त वॉक जा हर महिल को न को एक्टिविटी रहंदी आहे। सही आहे, माशाल्लाह। तव्हांजूं एतिरियूं सारियूं फैक्ट्रीज़ आहिनि, एतिरा प्लांट्स लॻल आहिनि, ऐं हिकिड़ी लिस्ट आहे अल्हम्दुलिल्लाह। का हिते आहे, का रिसालपुर में आहे, का टंडो आदम में आहे, का इवन असां कराची जे हिकिड़े एरिया खां ॿिए एरिया ताईं सोचींदा आहियूं हाणे छा कयूं। तव्हां कीअं मैनेज था कयो सॼो? अदा पहिरीं ॻाल्हि इहा त CCTV ज़िंदाबाद। CCTV त ठीकु आहे पंहिंजी जाइ ते, पर इट्स एडिशनल एडवांटेज विद इट, पर बिज़नेस जेको आहे CCTV सां नथो थिए। हुन जे लाइ फिज़िकल प्रेजेंस बि तव्हांखे खपंदी आहे, तव्हांजो विजन बि हुजणु घुरिजे, ऐं पोइ हुन जे लाइ महिनत बि करणी थी पए। आउं त भाया आम ब्लेस्ड विद द फैमिली, त असांजो फैमिली ओन बिज़नेस आहे। मुंहिंजा भाउर आहिनि, मुंहिंजा वॾा आहिनि, मुंहिंजा नंढा आहिनि, सभई जेको आहे अल्हम्दुलिल्लाह मिले असां कमु कंदा आहियूं, तॾहिं हिन कमनि खे अॻियां हलाईंदा आहियूं, न त मुश्किल कमु हूंदो आहे। न यकीनन, पर हे स्केटर्ड आहिनि, हिकिड़ो माण्हू हिकिड़े हंधि हूंदो आहे त वरी माण्हू ॿुॾे सघंदो आहे, पोइ सभिनी खे तव्हां एडजस्ट करे छॾिया सभिनी खे अल्हम्दुलिल्लाह। सभिनी खे मुंहिंजा वॾा आहिनि, मुंहिंजा चाचा साईं सेनेटर मलिक इमामुद्दीन शौकी, ही इज़ द चेयरमैन एंड आई एम द मैनेजिंग डायरेक्टर ऑफ द ग्रुप। डे टू डे अफेयर्स ऑफ कोर्स मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे डे टू डे अफेयर्स खे लुक आफ्टर करणु, ऐं पोइ सभिनीनि खे जेको आहे भाइरनि खे गॾिजी हले जेको आहे असां कमु कंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी स्टार्ट वारी जेका एजुकेशन उहा हिते रही, वरी तव्हां MPhil बि तव्हां माशाल्लाह LLB बि ऐं MPhil बि कई आहे, पढ़ाई बि बिज़नेस बि, ऐं नंढी एज खां तव्हां मुंहिंजे ख़्याल में इन्वॉल्व रहिया आहियो बिज़नेस सां। इहो का गिदड़ सिंगी हूंदी, इहा तव्हां कढो कॾहिं असां मुंहिंजे ख़्याल आहे हिकिड़ी त माण्हू जी क़िस्मत, येस ऑफ कोर्स, पर हुन सां गॾु माण्हू अगरि महिनत करे, हार्ड वर्किंग करणु लाज़िम आहे, न त पोइ कमु आई डोंट थिंक त ईअं घर में वेही त बनवा सलवा वारो ज़मानो त आहे। हा यकीनन, त हर जाइ ते तव्हांखे महिनत करणी थी पए, हर कम जे लाइ महिनत करणी थी पए। माशाल्लाह तव्हां बि ॾिसो अॼु तव्हांजो एतिरो वॾो मक़ाम आहे, मौला साईं तव्हांजो नालो एतिरो वॾो करे छॾियो आहे, त तव्हां महिनत कई आहे तॾहिं ई सॼो सिलसिलो थियो आहे। क़िस्मत पंहिंजी जाइ ते हूंदी आहे, पर महिनत ज़रूरी हूंदी आहे। मुंहिंजे ख़्याल मां अगरि हर को माण्हू महिनत करे, जेको बि नेक नियती सां, आउं त भाया हर माण्हू तरक़ी करे सघे थो। पर शहबाज़ भाई तव्हांजा बिज़नेस असां ॾिसंदा आहियूं, किथे जूस आहे, किथे पल्प आहे, किथे तव्हांजी फूड इंडस्ट्री जा मुख़्तलिफ़ यूनिट्स आहिनि, किथे तव्हांजी फैब्रिक्स में हलिया विया माशाल्लाह, तव्हां मुदब्बरा में बि हलिया विया हो, तव्हां सीमेंट फैक्ट्रीज़ में बि हलिया विया, तव्हां प्लास्टिक में बि हलिया विया,
तव्हां हर फील्ड में आहियो। हिकिड़ी माण्हू जी जेका ग्रुप ऑफ कंपनीज़ में असां ॾिसूं न, हिकिड़ी टेक्सटाइल खे वठंदा आहिनि त पोइ टेक्सटाइल जा मुख़्तलिफ़ यूनिट्स हूंदा आहिनि, पोइ रॉ मटीरियल खां स्टार्ट थींदा वेंदे टेक्सटाइल ते महदूद रहंदा, पोइ धाॻो ठाहींदा, किथे कपिड़ो ठाहींदा, किथे प्रिंटिंग कंदा, किथे को ॿी का शइ मैन्युफैक्चर कंदा, पर उहो उन सां ई हूंदा। तव्हां टेक्सटाइल सां गॾु वरी फूड जे बि मुख़्तलिफ़ इंडस्ट्री में मुख़्तलिफ़ कीअं सिलेक्ट कया आहिनि बिज़नेस? अदा 6 सेक्टर्स में असां कमु कंदा आहियूं। हिकिड़ो त तव्हां पाण जीअं ॿुधायो फूड ऐं जूस वारो सेक्टर असांजो, हुन में असां वर्टिकली कमु कयो आहे ऐं हुनखे इंटीग्रेट कयो आहे पंहिंजे पाण में। जीअं अगरि हुनजे लाइ को टेट्रा पैक जी ज़रूरत पए थी त हुनजो पेपर बि असां पाण ठाहींदा आहियूं। हुन जे लाइ बॉटल जी ज़रूरत पवंदी आहे प्लास्टिक में या कांच वारी में, हू बि असां पाण था ठाहियूं। और हुनजी प्लास्टिक जी ज़रूरत पवंदी आहे, उहो प्लास्टिक बि असां पाण ठाहींदा जाने न पाए। त बिज़नेस जी स्मार्टनेस ई आहे। अगरि तव्हांखे कामयाबु थियणो आहे न त हर शइ खे इंटीग्रेट अगरि तव्हां करे सघो, तव्हां में एतिरी सकत हुजे, एतिरी ताक़त हुजे, त हू बिज़नेस सुठो थी वेंदो आहे। छो जो हर शइ ते पोइ तव्हांजी कमांड ऐं कंट्रोल हूंदी आहे। ॾिसो न रॉ मटीरियल कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे अगरि ॿुधंदा आहियूं त इहे फलानी फैक्ट्री जेको आहे बंदि आहे, छो बंदि आहे, फलाणो रॉ मटीरियल न पियो मिले। असां पोइ हुनखे इंटीग्रेट कयो आहे, इन करे कयो आहे त हर शइ असांजे पंहिंजे कंट्रोल में हुजे ऐं पोइ असां सर्व करे सघूं। जंहिंजे लाइ बि असां ठाहियूं पिया, असांजा कस्टमर्स आहिनि, असां कम्युनिटी आहे जंहिंजे लाइ बि असां ठाहींदा आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पोइ एक्सपोर्ट बि कंदा आहियूं। माशाल्लाह, वरी तव्हां सिक्योरिटीज़ में बि हलिया वियो। जी, मीडिया में बि आस्ते आस्ते उम्मीद आहे। इनखे चवंदा आहिनि पुलिस को सभु पता आहे। दुआ कयो, अलाह ख़ैर करे। हा न, एग्ज़ैक्टली माण्हू खे आहे, अपॉर्चुनिटीज़ आहिनि, माण्हू खे विज़न आहे त वाई नॉट, हर कमु हर माण्हू करे सघे थो। ऐं ॿियो असांखे काफ़ी माण्हू हीअं ॾिसनि था, खोड़ माण्हुनि वटि पैसा बि हूंदा आहिनि, उनखे पोइ ख़ानदानी असर सां मिलंदा आहिनि, या उनखे पैसा किथां बची वेंदा आहिनि, उनखे ख़बर न हूंदी आहे त हाणे यूटिलाइज़ कीअं कयूं। या त बैंक में रखे छॾींदा, या लॉकर में रखे छॾींदा, या वधि में वधि कोशिशि कंदा आहिनि प्रॉपर्टी वठूं ताकी उन मां 2-3 रुपया रेंट मिले, कुझु अॻिते हली, बाक़ी उनखे लॉन्ग रन में या मुख़्तलिफ़ फील्ड्स में यूज़ करण खां कीॿाईंदा आहिनि। इन जे लाइ थोरा हिंट्स ॾियो, तव्हां हुजो त तव्हां छा कयो? ॾिसो, जीअं पाण विच में ॻाल्हायूं पिया त विज़न इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग ऑफ कोर्स कंहिं बि बिज़नेस जे करण जे लाइ, ऐं उनजी R&D करणु तमामु ज़रूरी आहे। त मां हीउ कमु स्टार्ट कयो आहे त हिन कम खे आउं कीअं पोइ कंहिं टारगेट ते खणी वेंदुमि ऐं हुनखे पुॼाईंदुमि। त जीअं मां चयो त हिकु इंडस्ट्री आहे त हुनजी तरक़ी जी इम्पॉर्टेंस ई आहे त तव्हां हुनखे इंटीग्रेट कयो, त तव्हां जॾहिं हर शइ खे कंट्रोल करे वेंदा त तव्हांजी कॉस्ट बि घटिजी वेंदी, ऐं कॉस्ट घटिजी वेंदी त ऑफकोर्स तव्हां मार्केट में पोइ पंहिंजे पाण खे कम्पीट बि कंदा ऐं क्वालिटी बि ॾेई सघंदा तव्हांजे पंहिंजे कंट्रोल में हूंदी। ईअं को बि सभ खां आसान बिज़नेस त इहे आहे, पैसा आहिनि त पोइ तव्हां जेको आहे का ज़मीन वठी छॾियो, को फ्लैट वठी छॾियो, को घर वठी छॾियो, उनजे किराए ते जेको आहे हलो, पर हीउ आसान बिज़नेस आहे। जेका बिज़नेसिस असां कंदा आहियूं ऑफकोर्स हुन में इलाही असांखे ॾिसणो थो पए त हिन मां नुक़सान बि थी सघे थो, हिन में फ़ाइदो बि थी सघे थो। त हलाल रिस्क कमाइण तो हर माण्हू खे ज़रूरी आहे, हर मुसलमान खे ज़रूरी आहे त उहा हलाल रिस्क जे लाइ कोशिशि करे पंहिंजी। असां बि कोशिशि कंदा आहियूं। पैसा हुजनि त इलाही कैश पैसे जी इलाही वैल्यू हूंदी आहे, त का बि शइ तव्हां ख़रीद करे सघो था। जीअं खंडु ईंदी आहे त हुनजो रेट जेको आहे घटि हूंदो आहे, जॾहिं मिलूं बंदि थी वेंदियूं आहिनि हुनजो रेट वधी वेंदो आहे। काफ़ी दोस्त आहिनि हिन में पैसा हणंदा आहिनि। ईअं ई जॾहिं का बि शइ ईंदी आहे, कणक अॼुकल्ह डॉलर जो फ्लक्चुएशन आहे, सोन आहे, इलाही रॉ मटीरियल में माण्हू कमु करे ईंदो आहे। ज़बरदस्त हिन में आहे। ऐं कचहरी जारी आहे त शहबाज़ भाई सां मामा मीर मोहम्मद लाखो असांजो वॾो आर्टिस्ट, वॾो नालो, तमामु बहितरीनु आर्टिस्ट सिंध जा, वॾी ख़िदमत कई आहे। मामा घणा साल थिया मामा ख़िदमत कई? मां मुंहिंजा साल त छॾे ॾिठो, मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी उमिरि घणी आहे? मामा बसि इहो रोज़े में कहिड़ी उमिरि था पुछो मामा, बसि इहो 2-3 साल तव्हां कान आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में 45-48 साल जो मथे थी विया। हा, एतिरी आहे। पर पर साईं यार जो ॻाल्हि ॿुधो अथमि न, बिज़नेस वारो तव्हांखे लॻे थो एॾो त प्यार सां था ॿुधो या बिज़नेस कंदव तव्हां? हा मामा, इंशाल्लाह सिखूं था शहबाज़ भाई। वाक़ई करणु बि खपे ईअं। हा बिल्कुलु। पर उन सां गॾु इहो बि आहे वरी त थोरो माण्हू मुलाज़िमनि जा, ग़रीबनि जा त ख़्यालु करे न। अहिड़े महीने माण्हू उन्हनि ग़रीबनि खे मिसकिननि खे त ॾे न, रुॻो बिज़नेस कंदा वठंदव, ॾींदव कंहिंखे कुझु कोन। न न, हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां मामा, तव्हां ॻाल्हि कढी आहे ऐं इहा ऑनेस्ट रोज़े में हुयूं।
मां कंहिं दोस्त सां ॻाल्हि ॿोल पई थी मलिक साहिब जे लाइ, त उन्हनि चयो त मलिक साहिब वारनि जी हिकिड़ी क्वालिटी सुठी आहे त जीअं सां लाहींदा आहिनि सां निभाईंदा आहिनि, ऐं हिननि जा जेके बि वेंडर्स हूंदा आहिनि जेके कमु कंदा आहिनि उहे सालनि खां वठी हिक ॿिए सां कनेक्टेड रहंदा आहिनि। त इहो भरम आहे, इहो हिक ॿिए जो ख़्यालु आहे, तॾहिं इहे सालनि खां वठी सिलसिला हलंदा आहिनि, न त ईअं माण्हू हलिया वेंदा आहिनि, माण्हू छॾे वेंदा आहिनि, बिज़नेस ईअं वधंदो न आहे मामा। इहा हमेशह इहो ई त तॾहिं अगरि साईं जन जी इहा रिपोर्ट त पोइ तॾहिं साईं जन वधंदा था। हा बिल्कुलु, कामयाबी तॾहिं आहे त सभिनी खे गॾु खणी हलणु कामयाबी आहे हिन में। साईं जी ॻाल्हि खे अॻियां वधाइण त तमामु भली ॻाल्हि कई आहे साईं। अॼुकल्ह जेका हालात आहिनि उन हालात में जेको आहे न पाकिस्तान में ख़ासि तौर ते रिसेशन इलाही आहे, ग़रीब माण्हू जेको आहे उहो ग़रीब पियो थिए, ऐं हालात अहिड़ा थी विया आहिनि त हर माण्हू जेको आहे मुंहिंजी उहो चए थो त यार आउं पंहिंजे पाण खे कीअं हलायां, पंहिंजे घर खे कीअं हलायां। जेको माण्हू नौकिरी करे थो हू बि अफोर्ड नथो करे सघे, जेका मिडिल क्लास आहिनि उहे बिल्कुलु ई ग़रीब थी विया आहिनि। ऐं त भाई मुसलमाननि जे लाइ हे जेको महीनो आहे रमज़ान जो जेको महीनो आहे बरकतनि जो महीनो हूंदो आहे, ऐं ख़ासि तौर ते मुसलमाननि जे लाइ मौला साईं जेको ज़कात जो निज़ाम ठाहियो आहे अला साईं, ऐं मदद करण जो जेको निज़ाम ठाहियो आहे, तव्हां ॾिसो न कहिड़ी फिलंथ्रॉपी थिए थी, कराची में बि थिए थी, सिंध में घटि थिए थी, पर मौला साईं असां आई एम वेरी प्लीज़ त अला साईं असांखे टंडे आदम मूंखे जेको आहे पैदा कयो आहे, त असां कोशिशि कंदा आहियूं पंहिंजे माण्हुनि जे लाइ, पंहिंजे दोस्तनि जे लाइ, पंहिंजे साथियुनि जे लाइ कुझु करे सघूं। ऐं हुते इलाही कमु कया आहिनि, नॉट टू टेल वॉट आई हैव डन, पर ज़कात जे लाइ आउं ॻाल्हि पियो कयां त मां त पंहिंजे दोस्तनि खे बि चयो त यार तव्हां वटि हिकिड़ो रुपयो बि आहे न त हू बि कढी अगरि तव्हां कंहिंखे ॾेई सघो था न त यू शुड गिव इट, बिकॉज दिस टाइम ही टाइम अहिड़ो आहे जंहिंमें हर माण्हू तकलीफ़ में आहे, जेको सफ़ेद पोशो आहे वीचारो ॿुधाए बि कोन थो सघे त यार आउं छा कयां ऐं कीअं कयां, पंहिंजी ज़िंदगी खे कीअं हलायां। छो जो साल पहिरीं डॉलर जो रेट छा आहे, हाणे रेट छा आहे, त पाकिस्तान में त हर शइ इम्पोर्ट थिए थी, इम्पोर्ट थिए थी त हर शइ महांगी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ऐं इनपुट कॉस्ट बि चाहे उहो ग्रोर आहे, पाण चवंदा आहियूं त यार ही फ्रूट महांगा करे छॾिया आहिनि, अजनास महांगी करे छॾियो आहिनि, पर हुननि जो क़सूरु घटि आहे, छो जो हू जेके इनपुट विझंदा आहिनि, बिजली महांगी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजी बि कॉस्ट महांगी हूंदी, हू अगरि बीज महांगो ख़रीदे थो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजी कॉस्ट महांगी हूंदी, हुनमें इनपुट कॉस्ट आहे, चाहे हू का बि शइ हुन में विझे थो, ज़मीन में पाणी बि विझे थो त हू बि महांगो आहे एज़ ऑफ टुडे, त कॉस्ट त आहे पंहिंजी जाइ ते, जेकी मदद करे सघूं था, ॻाल्हि मुंहिंजी हीअ आहे त यार जेकी बि मदद करे सघूं था, रुपयो बि ॾेई सघूं था त ॾियूं, ऐं बल्कि ही 2.5% ज़कात जो जेको अलाह साईं कॉन्सेप्ट ठाहियो आहे हू त बहितरीनु आहे, पर हिन खां वधीक बि अगरि कुझु ॾेई सघूं था कंहिंखे त असांखे ॾियणु अलाह साईं ॾिए बि थो हुन में। पोइ इन ख़ुशी में पॉपुलर जा रेट घटिया आहिनि थोरा वधाया आहिनि तव्हां? सर रेट त असांजा कोन वधिया आहिनि, रेट्स जेको आहे कोन वधिया आहिनि उन अंदाज़ सां जेको वधणु घुरिजे, जीअं जेकी कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ डूइंग एज़ ऑफ टुडे 40% 50% महांगी थी वई आहे, पर असां जेकी इम्पोर्टेड कॉस्ट जेकी वधी आहे हुनमें थोरो घणो एडजस्ट करे पंहिंजे प्रॉफिट्स खे घटि करे जेको असां करे सघूं था, दिस व्हाट वी आर ट्राइंग। तव्हां डॉलरनि जी त ॻाल्हि था कयो, ग़रीब असांजे घर में डॉलर जी नाले ई ख़बर कान्हे, डॉलर हे ॿियनि जी ॻाल्हि आहे, तव्हांजी ॻाल्हि न आहे, असांजी ॻाल्हि न आहे न, ऐं उन खां पोइ आउं त चवां हेॾे महीने में डॉलर केक जी ॻाल्हि था कयो, अॻ में मिलंदा न मामा, हेॾे महीने में हेॾा साईं जन त पाण ग़रीबनि खे मिसकीननि खे एतिरो ॾींहुं अलाह राज़ी थी पए, अलाह चए थो घणा साल थिया आहिनि ड्रामनि खे ॿुधायो, मामा अलाह चए थो जिन खे आउं ॾियां थो उहे मूंखे मुंहिंजे लाइ ग़रीबनि खे छा था ॾींदा, ग़रीबनि खे पाण नथो ॾेई सघे छा, सही ॻाल्हि ॾेई सघे थो न, पर इन करे थो चए असां ग़रीबनि खे छा था ॾियूं, ऐं जेको नथो ॾे न अलाह उन सां नाराज़ थी थो। मामा घणा साल थिया आहिनि ड्रामनि खे? मामा मुंहिंजे ड्रामनि खे घटि में घटि न त मुंहिंजे ख़्याल में त 1979 खां आयो आहियां, हीअ 2023 थो हले, हाणे सभु पाण ॿधु चवां भई हिसाब कचो आहियां, बसि असां छॾे ॾिनो, बाक़ी ड्रामा त तुंहिंजे साम्हूं खोड़ कया अथमि, 44 साल जे नाला सम्झां ॻाल्हायां त गणपति तौरु प्रोग्राम ख़तमु थींदो ॼाण, सही ॻाल्हि आहे, और टीवी वारा ड्रामा छॾे कर हिन ई सिंधी चैनल जा ड्रामा ॻाल्हाया त उहे खोड़ थी। सभ खां बहितरीनु ड्रामो तव्हांखे कहिड़ो पसंदि आहे पंहिंजो? उहो त जापो, जी हा पीटीवी जो हूंदो साईं, उहो अॼु खां सम्झ त घटि में मामा गाड़ी बि तव्हांजो भलो ड्रामो, गाॾियूं त उहो त बसि ज़बरदस्त ड्रामो, उहो त हो ई सम्झ त उहो वॾे रन ते हो, हा उहो वॾे रन ते, छो वॾे रहो पंहिंजे बचनि जूं नियाणियुनि जूं शादियूं न कराईंदा आहिनि, हा उहो त हुन ते ड्रामो हुयो, पर जियापो ऐं गाड़ी तव्हांजे लाइ इहे 2 ड्रामा अहिड़ा हुया जेके ड्रामा मुंहिंजा सभु भला हुआ साईं। भला सर तव्हांजो रोल छा हुयो हिन में? हुन में गाड़ी में जी गाॾीअ में से कमदार हुउसि, ऐं
वॾेरो ऐं ॿई भाउ भेण आहिनि पाण में, जेके सम्झो पंहिंजे भाउ तो अयाशी माण्हू रोज़ कराची बीठो आहे, भेण अकेली हवेलीअ में आहे, हिकिड़ी नौकरानी त केॾा वञे वीचारी, न को निकिरे न को करे। बसि मामा ॿियो सभु ख़ैरात। पोइ बहरहाल तव्हां जेको सुठो कैरेक्टर रहियो हुन में, असांखे यादि आहे उहो ड्रामो। इन मूंखे पोइ सऊदी अरब माण्हू आयो जेको यार चारे बंगले ते छुट्टी में कमु कजे बस के पट को बंदि रहियो। हा न बिल्कुलु ड्रामो तव्हांजी अदाकारी ॾाढी सुठी रही, माशाल्लाह माशाल्लाह। हाणे अदाकारी कयो था कोन था कयो मामा? हाणे बाबा पोड़ा मुड़ुस थी विया अची ॾाढी थी आहे, तंहिंखां हाणे थोरो पोइते बि थी वियो आहे। ऐं अॼुकल्ह मां पाण चाहियां थो त भले नवनि माण्हुनि खे नवनि जवान खे अॻे अचणु खपे, पर उन्हनि अरकान जा न ऐं ॾिसां कोन थो, छोकी असां ड्रामा हूंदा हुआ उहे राइटर बि कोन्हनि, उहे डायरेक्टर बि कोन्हनि, सही, ऐं अलाह तो हिन के उहे एक्टर बि कोन्हनि। त तव्हां साईं सां एज न पुछी आहे साईं? न तव्हां बि पुछियो आहे न, तव्हां साईं पुछी आहे। हा मामा घणी उमिरि ख़ैर सां घणी बार ॾिठो रोज़ में अचो आहे मुंहिंजे ख़्याल में त मूं घणी कान्हे का छो त साॻी ॻाल्हि आहे, एज में उहे ॿुधाईंदा सालगिरह कंदा हर साल उनखे ख़बर हूंदी आहे, असां न कयूं ख़बर न सॼो बसि पर असां हिसाब सां कंदा ईअं तुके ते मुंहिंजे ख़्याल में 74-75 खां मथे हूंदो। हा न माशाल्लाह माशाल्लाह, अलाह हयाती ॾे सिहत ॾे। ख़बर तव्हांजे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं ख़बरूं बि हलाईंदा रहिया मीडिया ते, तव्हां यादि हूंदो मामा ज़ालिमनि केॾो ज़ुल्म इलाही दफ़ा मारियो अथनि, हिकिड़ो दफ़ो इलाही दफ़ा मामा लालू साईं तव्हां सां दिलि वॾी अथनि हिकिड़ो सोशल मीडिया वारनि खे। हिकिड़ो दफ़ो त कुदरती जेको कोमा वियुसि, अलाह ॾींहं ॾे अलाह भलो करे नूर जो केज़ाब ॿियनि दोस्तनि सभिनी जो ॼन माशाल्लाह पंहिंजूं गाॾियूं वाॾियूं कपाए करे बि वीचारो मूंखे वापसि आंदो, न त 3-4 अस्पताल में जवाबु ॾेई छॾिया त बाबा एक्सपायर आहे, तव्हांजी नेशनल अस्पताल बि चई छॾियो, जनाब चई छॾियो, इलाही न, पर पोइ हिननि जो हिमत न हारी सुबुह जो टेमो आउं बि त अकेलो रहंदो, मुंहिंजो पुटु पढ़ो ॻोठु हूंदा, पर पोइ नेठि मेमन अस्पताल वारनि पोइ नूर जो के अलाह अञा वॾी उमिरि ॾेसि, अलाह ख़ुशि रखेसि, जा ॿियो माण्हू न्याज़ हिंगोरो चयो आहे शांति नगर, उनखे अलाह भलो करे, ॿई दोस्त चङा मुंहिंजा। पोइ हिन गाॾी खपाई वञे, माना नई हो गाॾी पुराणी इंजन वठी नई इंजन हलाए ॾिनो मामे खे, चयो मामो असां तयारु हुजे। हिन कारी गाॾीअ में मूं चढ़े छॾियो अथव जब चढ़ियो थो वते, हा न पंहिंजी त उहा त वई, हा उहा त उहा अहिड़ी जॾहिं इलाही अहिड़ी हूंदी, हा हाणे माशाल्लाह गाॾी जी इलाही में चढ़ियो थो वते न माशाल्लाह। इहे दुआऊं आहिनि न मामा, सभिनी दुआऊं आहिनि, इहे दुआऊं हक़ीक़त आहे। शहबाज़ भाई घणा मुल्क ॾिठा आहिनि माशाल्लाह, 40-50 मुल्क त तव्हां क्रॉस करे आयो घुमण फिरण खे? अदा वधीक रीज़न त सेम आहे, त बिज़नेस जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे वेंदा आहियूं, ऐं डॉलर जो दौरु आहे त डॉलर जे लाइ बि कोशिशि कंदा आहियूं मुल्क जे लाइ त को कमु वठी अचूं, ऐं पोइ हितां जॾहिं एक्सपोर्ट कयूं त मुल्क खे पाकिस्तान खे डॉलर मिले, जो हुन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्रॉब्लम आहे। हाणे हिन साल त इलाही असां कोशिशि कई आहे, सभी दोस्त जेका आहिनि सभी मिले असां कोशिशि कई आहे, इन करे हिन साल त मां भायां थो भायां, हिकिड़ो पैर मुंहिंजो जहाज़ में हुयो, हिकिड़ो पैर जेको आहे ज़मीन ते हुयो, इलाही कोशिशि कई अथमि अल्हम्दुलिल्लाह, मौला साईं ही इज़ ग्रेट ऑफ कोर्स, ऐं हुन मदद कई, ऐं ऑर्डर्स मिलिया, ऐं पोइ एक्सपोर्ट बि कयो अथमि, ऐं डॉलर बि पाकिस्तान में आया, इंशाल्लाह ईंदा बि अलाह खां। कहिड़े पासे वधीक वञणु थींदो आहे तव्हांजो? अदा मार्केट वॾि में वॾी जेकी आहे उहे 2 मार्केटूं सभ खां वॾियूं आहिनि असांजे लाइ ख़ासि तौर ते, हिकिड़ो त अमेरिका आहे, हुते परचेसिंग पावर जेकी आहे हुननि जी वधीक आहे, इलाही स्ट्रॉन्ग आहे, ऐं पोइ यूरोप आहे, हुन खां पोइ हुन में फ्लक्चुएशन थिए थी, पर ॿिए हंधनि सां काफ़ी ऑर्डर पाकिस्तान में अची वेंदो आहे, ख़ासि तौर ते टेक्सटाइल जेको सेक्टर आहे उहो अमेरिका अहिड़ी जाइ आहे जिते सभ खां वधीक पाकिस्तान जी एक्सपोर्ट थिए थी, ऐं पोइ ॿिए नंबर ते यूरोप में एक्सपोर्ट थिए थी टेक्सटाइल जे सेक्टर। पर ऑनेस्ट स्पीकिंग कयूं असां हिन में आहियूं त असां जेको ॾिठो आहे रिसेंट पास्ट में त बांग्लादेश ओवरकम कयो आहे, मतिलबु आउट ऑफ वे खणी चइजे त पाकिस्तान खे बि, इंडिया जे मार्केट खे बि, इवन थाईलैंड जी मार्केट बि जेका एक्सपोर्ट जी हूंदी हुई हिन में फैब्रिक्स में, उन में हाणे वॾा जेतिरा ब्रांड्स आहिनि उनखे छा मैन पावर सस्तो थो पवे या उते वधीक फैसिलिटीज़ आहिनि जो बांग्लादेश असांखे वधीक नज़र ईंदो आहे बनस्बत पंहिंजे ब्रांड से ॿाहिरि? साईं तव्हां मूंखे छेड़े छॾियो आहे, अॼु छेड़बो थिए, अॼु काफ़ी दोस्तनि खे सुठी कोन थी लॻे ॻाल्हियूं जेकी आउं कंदुसि, थी सघे थो कंहिंखे सुठो नथो लॻे, बट रियलिटी इज़ देयर, चवंदा आहिनि इन्नमल अमालु बिन्नियात, सही अमलंदो दारोमदार नियत ते हूंदो आहे, ऐं पंहिंजे पाण खे बि पुछंदो आहियां छा मुंहिंजी नियत अहिड़ी आहे त आउं पंहिंजे लाइ कमु कयां पियो या पंहिंजी क़ौम जे लाइ कमु कयां पियो, पाकिस्तान जे लाइ कमु कयां पियो,
या रुगो बसि पंहिंजे लाइ ई कमु पियो कयां। सही त हीअ नियत जो वॾो अमल आहे, छो जो नमाज़ नियत आहे, रोज़ा नियत आहे, ज़कात नियत आहे, हज नियत आहे। तव्हांजी ज़िंदगी जी हर क़दम ते तव्हांजी नियत जो अमल दख़ल आहे। बिल्कुलु आहे। त हिन मां ॿी वॾी ॻाल्हि इहा त अलाह साईं जॾहिं तव्हां का ग़लति ॻाल्हि सोचींदा हो त तव्हांखे जेको आहे हुन अॻियां आसानी न मिलंदी आहे, यकीन नहीं हूंदा। तव्हां ग़लति ॻाल्हि सोचींदा आहियो त तव्हांखे गुनाह न मिलंदो आहे जेसि ताईं तव्हां कमु न कयो ग़लति। पर जॾहिं तव्हां कंहिं सवाब जो कमु सोचींदा आहियो त यार मूंखे हिन माण्हू जी मदद करणी आहे या हिन सां भलाई करणी आहे, अलाह साईं तव्हांखे जेको आहे न गंज ॾींदो आहे, दुआ तव्हांजी क़बूल बि थींदी आहे। अलाह साईं तव्हां सां उहो बि अलाह साईं इंसान सां मां सां 70 गुना ज़्यादा प्यारु कंदो आहे। सही। पर बांग्लादेश जी जेकी स्टोरी आहे उहो हुननि जी नियत आहे त हुननि ही ॾिठो त यार असां ग़रीब आहियूं, असांखे पंहिंजे पाण खे किथे बीहारणो आहे, हुननि टारगेट ठाहे सभई लॻी विया। सही। हर माण्हू चाहे उहो ग़रीब हुयो, चाहे उहो अमीर हुयो, चाहे उहो ब्यूरोक्रेट्स हुयो या को डिप्लोमेट, सभिनी कमु कयो। ऐं हुननि वटि पोइ 100 हिकिड़ो टाइटल हुननि वठी छॾियो जंहिंखे चवंदा आहिनि LDC, लीस्ट डेवलप कंट्री जो टाइटल वरितो हुननि। हुन सां 15% जो फ़र्क़ु पइजी वियो असां में हुननि जी कास्ट में। त यूरोप हुननि जी मदद कई ऐं यूरोप हुतां पोइ एक्सपोर्ट इलाही थी, छो जो यूरोपियन जॾहिं बि इम्पोर्ट कंदो हुओ हुनखे 15% जो फ़र्क़ु पवंदो, त बेवकूफ़ थोरी हुयो त पाकिस्तान खां वठंदो। असां बि ग़रीब आहियूं न, अञा असांजो डॉलर, असांजो रुपयो सभ खां हेठि आहे, अञा ताईं असांजा डिप्लोमेट सॉरी टू से हुन अंदाज़ सां कमु नथा कनि जंहिं अंदाज़ सां कमु करणु घुरिजे। छो जो ॾिसण वारो ॾिसंदो आहे न, जॾहिं तव्हां रोल्स रॉयस मां लहंदा हो, जॾहिं तव्हां जेको आहे वॾे वॾे बंगलनि मां रिहाइश कंदा हो, तव्हां जॾहिं वॾे वॾे जो रेस्टोरेंट्स मां वेंदा हो, पैसा ख़र्च कंदा हो, डॉलर ईअं उड़ाईंदा हो, तव्हां PR कैंपेन न हलाईंदा हुते, कमु न कंदा हो, त हर माण्हू सम्झंदो यार पाकिस्तान त वाह 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 छा ॻाल्हि आहे। अलाह साईं गंज ॾिनो आहे पाकिस्तानियुनि खे, हिन में शक न आहे। ठीकु आहे किथे न किथे फासिजी था वञूं, पर आहे त सही न। गुरबत जी लकीर सां इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेका रहनि पिया, हुननि जे लाइ केरु पियो सोचे? हुननि जे लाइ सोचण जी ज़रूरत थी आहे त असां आऊं सोचां न। सभ खां पहिरीं त आउं पंहिंजे पाण खे गिल्टी थो चवां त यार आउं गुनाहगार आहियां, छो जो आउं पंहिंजे पाण जे लाइ रुगो ॾिसां पियो, हीअ कोन थो ॾिसां त मुंहिंजे मूंसां गॾु जेका कमु कनि पिया, जंहिं साईं ॿुध चयो त पंहिंजे मूंसां गॾु जेका माण्हू कमु कनि पिया हुननि खे बि आउं गॾिजी खणी हलां पियो या न। सही। त इलाही शयूं आहिनि, 2-3 शयूं अहिड़ियूं आहिनि जेको पाकिस्तान अगरि करी वञे त को मसइलो न आहे। पंहिंजे सभ खां पहिरीं त गवर्नेंस जो मसइलो आहे असांजो, त असां ख़र्चो इलाही कंदा आहियूं, पंहिंजे ख़र्चे खे घटायूं। सही। एतिरा मिनिस्टर्स आहिनि, एतिरो ख़र्चो आहे त गवर्नेंस ते ई जेको आहे न आउं थो भायां 70-80% असांजो ख़र्चो थी आराम सां माना पघारनि ते, हिन ते हुन ते, ॾाढो दुख थींदो आहे। जी मदद जो बहानो सही या नालो ई सही आहे वॉट एवर, पर उनखे कीअं डिसेंट तरीक़े सां जेकॾहिं असां इनकम सपोर्ट प्रोग्राम में उन्हनि खे ईअं ई पैसा ॾियूं था, उहे जेतिरियूं फैक्ट्रीज़ लॻनि, जेके अरबें रुपया बजट आहे साल जो, हर साल जेकॾहिं 25-30 फैक्ट्रीज़ वॾे पैमाने ते लॻनि इन्हनि पैसनि सां ऐं उहे एडजस्ट कनि सभिनी खे, त उहे इज़त वारो रोज़गार बि कमाईंदा हुतां ऐं उनखां ॾहूण ते पैसा घर खणी वेंदा। छा ख़्यालु आहे सर? तव्हां ई ॾिसो न, मुल्क कंहिं ज़माने मां मुंहिंजा वॾा चवंदा हुआ त बाबा दिस इज़ अ एग्रीकल्चर कंट्री। सही। ठीकु आहे। पोइ हिकिड़ो ज़मानो आयो, माण्हुनि चयो यार दिस इज़ अ इंडस्ट्रियल कंट्री। सही। हाणे अॼु न को एग्रीकल्चर आहे न को इंडस्ट्री आहे। यार अगरि तव्हांखे एम्प्लॉयमेंट जनरेट करणी आहे त हुनजो तरीक़ोकार हिकिड़ो ई आहे, ऐं हू तरीक़ोकार इहा आहे त जेका बिज़नेसमैन आहिनि, जेका माण्हू कमु करणु ॼाणनि था, हुननि खे चोर न चओ तव्हां, त हुननि सां गॾु वेही प्लानिंग कयो, हुननि सां पुछा कयो त बाबा छा खपे तव्हांखे। छो जो अगरि बिज़नेस इन्वायरमेंट तव्हां क्रिएट न कंदा त माण्हू पैसा पोइ हितां ॿाहिरि खणी वेंदा न। उहो चवंदा यार दुबई ते वेहूं था, इलाही मां ॼाणा थो की माण्हुनि खे त दुबई वेठा आहिनि, हुतां हिते बिज़नेस हलाइनि पिया, छो यार सिक्योरिटी जो मसइला। हिकिड़ो कस्टमर बि हिते अचण जे लाइ तयारु न आहे, चए थो यार तुम हमारी सेफ्टी। असां पोइ हुनखे चवंदा आहियूं यार असां बि त रहूं था न, अल्हम्दुलिल्लाह। पोइ वञी हुननि खे जहाज़नि ते वञी हुननि खे खणंदा आहियूं, हुन पंहिंजी गाॾियुनि में सिक्योरिटी में हुनखे खणी ईंदा आहियूं। छा इम्प्रेशन पवंदो आहे त यार एतिरी सिक्योरिटी में मूंखे खणी था वञनि। पोइ अॻिली दफ़ा हू चए थो यार भले तव्हां मूंखे सिक्योरिटी ॾिनी, मज़ो आयो पाकिस्तान में, तव्हां जे जीअं घुमायो फिरायो असांखे, असांजी ख़िदमत कई, तव्हां महिमानी कई, थैंक यू वेरी मच, पर यार दिलि कोन थो ठुके, अचण जे लाइ दिलि कोन थो ठुके। दिस इज़ अ इम्पॉर्टेंट थिंग।
सही कंहिं बि मुल्क जे लाइ बिज़नेस करण जे लाइ को फॉरेन इन्वेस्टमेंट तव्हांखे वठे अचणी आहे त एनवायरमेंट तव्हांखे ठीकु करिणो पवंदो बिल्कुलु ईअं असांजी नीयत ठीकु करणी पवंदी सभ खां पहिरीं त बिज़नेस त थी सघे त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे सर अलाह साईं असांखे ॾिनो आहे असां हिकिड़ो कमु बि ॿाहिरि कोन था कयूं पाकिस्तान में कयूं था चाहे असांजी पहिरीं हिकिड़े जेको आहे ट्रेडिंग असां कंदासीं तॾहिं बि अॼु 16 कंपनियूं आहिनि तॾहिं बि पाकिस्तान में ई आहिनि सही हर शइ पाकिस्तान में कंज़्यूम था कयूं पहिरीं अगरि हिकिड़ो माण्हू एम्प्लॉय कयो अॼु हज़ारे माण्हू पॉपुलर ग्रुप में कमु कनि था त मौला साईं ॾिनो आहे विजन हुयो असांजे वॾनि जो इन करे असां ही कमु कयो न माण्हू आहिनि जंहिं वटि पैसा अची वेंदा आहिनि पोइ उहो चवंदो आहे यार मूंखे पंहिंजी ॿारनि जी सेफ्टी ऐं सिक्योरिटी खपे उहो पैसा खणे थो वञे ॿाहिरि कमु कंदो आहे बाबा उनखे एनवायरमेंट ॾियो न सही उनखे एनवायरमेंट ॾियो तव्हांखे टैक्स खपे अचो घणो खपे तव्हांखे अलहमदुलिल्लाह पॉपुलर ग्रुप अॼु बि अरबे रुपया टैक्स में ॾींदो आहे त ॿियो बि ॾेई सघूं था ॿिया दोस्त जेका आहिनि मुंहिंजा सभई इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि वॾा वॾा सभई चवंदा आहिनि बाबा पुछा कयो त छा खपे पर असां सभु त पुछा कयो असांखे छा खपे असांखे रुगो एनवायरमेंट खपे थो असांखे को माना को तमगा कोन था खपनि एनवायरमेंट खपे थो इंफ्रास्ट्रक्चर खपे थो जंहिंमें बिज़नेस एनवायरमेंट हुजे कमु करे सघे माण्हू सर ॻाल्हियूं त इलाहियूं आहिनि न ज़बरदस्त हिकिड़े ॾींहं खां वठी सॼो ॾींहुं ॻाल्हाए सघो था शहबाज़ भाई इहे ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे ॾिसण वारनि जे लाइ ऐं जेके इक़्तिदारी अवाननि सां तालुक़ु रखनि था या जेके पॉलिसी मेकर्स आहिनि यकीननि उन्हनि ते बि इहे ॻाल्हियूं ईअं ई पहुचंदियूं ताकी कुझु पॉलिसीज़ अहिड़ियूं हुजनि ताकी मुल्क जी बहितरी थिए असां बि चवंदा आहियूं मुल्क में अलाह साईं एतिरो पोटेंशियल ॾिनो आहे बसि सही शयूं सही जाइ ते लॻनि त हीउ हलंदो छा डुकंदो छा मतिलबु स्पीड हणंदो बाक़ाइदे जी हा साईं जंहिं महिल चया नियत ते नमाज़ नियत आहे रोज़ो नियत आहे हर शइ नियत त नियत जे तूं चङी आहे न त पोइ सभु शइ आसान आहे जे नियत ख़राबु आहे न त पोइ तोला खणी वॾा खणी अरबूं रुपया हुजनि खणी खरबूं हुजनि खणी वॾा तूं कहिड़ो बि तुंहिंजो इदारो हुजे पर कुझु न आहे पोइ सही ॻाल्हि त सभु ॻाल्हि नियत ते आहे सही मामा शादियूं घणियूं कयो मामा अलाह जो शुक्र आहे भलो सवाल पुछो थोरो माहौल खे थोरो लाइट कयूं मामा अलाह जो शुक्र आहे त शादी हिकिड़ी कईसूं अल्लाह पर ॿुधी बाबा हा मामा इश्क ॿ टे कया अच्छा इश्क बेटे कया इश्क ॿ टे कया रोज़े में माण्हू सही रोज़े में न आहे न इन इश्क त क़ौमा में माणियो मूंखे क़ौमा में इश्क मोकिलियो जी हा अल्लाह घणा ॿार मामा हा वाह ॿार घणा तव्हांखे ॿार मूंखां वॾा आहिनि टई जवान आहिनि टिनी खां औलाद बि उहो जवान उहे बि जवान उन खां पोइ वरी इश्क बि वरी अस्पताल पुटनि जा पोटा उहे बि जवान आहिनि बाबा पोइ मामा घोट की चक्कर कोन ॾेई आहे अलाह घोट कीअं हिकिड़ो त वियो आहे भाइदो न इश्क जे चक्कर में माण्हू घणा ईअं आवाज़ ॿुधी हलिया वेंदा आहिनि न न घोट पोइ वरी हर उहो बि नूर सां वारनि हिकिड़ो प्रोग्राम चांहि जो कयूं हा इन चकर में सॼी सिंधु छॾिया हुआ अच्छा उहो त वियो हूअं कोन वेंदा बाक़ी ईअं उहो ॿिए चक्कर उहो में त माण्हू अॼु कुझु जन पिया कलेक्टर ॾे ॾेखारियूं पिए धाड़ियल पाणी उहो हलाईंदा आहिनि न आवाज़ हलाईंदा आहिनि भरल छोकिरे कुटीनि पिया चोरनि खे हा हा पर को असांखे छॾाए न अथई मारींदा असांखे बसि बसि इहो इहो उहे पुलिस मिंथू कंदी आहे उन्हनि खे हा उते माण्हू में ख़ुदा मञो न ज़नाने आवाज़ ते न वञो हा पर माण्हू अलाए कहिड़ा कहिड़ा कराची खां वेंदा अथव मामा ॾिसो हो त घोट की तव्हां त कोमा में हलिया इहो ई त आवाज़ आहिनि मामा न असां प्रोग्राम करण वियासीं न हो त खणी ओॾे ते प्रोग्राम करणु पर तव्हां चओ न टे इश्क कंहिं महीने चक्कर में कोमा में हलियो प्रोग्राम जो हिसो आहे कराची हो न कराची न पर इश्क न करे माण्हू चङी ॻाल्हि न करे न करे तोबा करे न तौबा करे अलाह बाबा अल्लाह अलाह माफ़ी ॾे इश्क खां हूअं बि कराची जी मौसम हा ऐं कराची कराची हालात कराची हवाईदार त कराची इश्क जी मौसम जी का ख़बर कान का ख़बर न आहे बिल्कुलु इश्क हिकिड़ो ई भलो आहे मौला साईं साईं उहो बसि इहो हाणे इहो ई कयो अथसि मामा हाणे तस्बीयत में आहे साईं शुक्र आहे साईं शुक्र आहे तहज्जुद सां नमाज़ पढ़ूं माशाल्लाह पंजे वक़्तु आज़ान ॾियां हा शुक्र आहे मूं कॾहिं सोचियो बि न हो सही कॾहिं सोचियो बि न हो मूं त को हीउ पासो छॾियां अलाह मूंखे एॾे ई मानींदो हा अलाह जा लख कर्म आहिनि आऊं हींअर ख़ुशि आहियां सुभाणे जे न हलिया वियासीं हा त भई ॾुख न रहंदो त पोइ यार पोइ हिते हे न न न न न न हींअर शुक्र मौला जो बसि नमाज़ पढ़ियो ऐं बिस्मिल्लाह करे सुम्हूं था न माशाल्लाह अलाह बाक़ी त चवां मूं जहिड़ो कुझु अलाह करे सभु को हुजे आमीन सभिनी ख़ुशि रखो छो त आऊं मूंखे पैसो वैसो कुझु न खपे हाणे बसि एतिरो हुजे जो रोज़ अलाह पंहिंजो कंहिंखां घुरणो न पए बसि यार हिकिड़ा 10 रुपया ॾिजां पैसो मोट कोन इहो रुगो मौला खे सॾा त मौला कंहिंखां घुरणा न पवनि बसि अलाह सां पंहिंजे हिफ़्ज़ में ॿियो अलाह मूंखे यकीन कने त साल ॾेढ थियो आहे बेरोज़गार आहियूं पर मूं अॼु ताईं का घुरिया न अथई सही
जेका वरिता न प्रोग्राम कया अथमि मौला ॾे थो, अलाह किथां थो ख़बर ई कान्हे का। सही ॻाल्हि आहे। ऐं महिमाननि सां कचहरी जारी आहे। ब्रेक खां अॻु तव्हां ॾिठो त असांजी कचहरी जारी शहबाज़ अली मलिक साहिब सां, जेके MD आहिनि पॉपुलर ग्रुप ऑफ कंपनीज़ जा। मामा मीर मोहम्मद लाखो साहिब असां गॾु मौजूदु आहे, मैडम फराह ख़ान साहिब असां गॾु मौजूदु आहे, नाथ ख़ान ऐं जमाली साहिब पंहिंजी रेसिपी यकीनन तयारु करे छॾी हूंदी। हिन ब्रेक तां मोटींदा आहियूं, असांजी रेसिपी तयारु हूंदी आहे। इहा ई त ग्रेटनेस आहे जमाली साहिब। जमाली साहिब जी बिल्कुलु सजाद भाई, ये बिल्कुलु तयारु थी चुकी है पुटिंग। हिन में तव्हां अञा कुझु शयूं ऐड करणु चाहियो त करे सघो था। हिन जी मलाई क्रीम बि इस्तेमालु विझी सघो था, हुन में को ड्राई फ्रूट आहे, पिस्ता बादाम, उहो बि तव्हां शामिलु करे सघो था। बहरहाल मूं जेका ठाही आहे बिल्कुलु सिंपल तरीक़े सां ठाही आहे। सभ खां पहिरियों खीर गरम कयो, खीर गरम करे हुन में थोरो खंडु शामिलु कई। जी खंडु खीर ॻरी वियो, पाण सुठो पची वियो, त पोइ हुन चीकू जेके आहे उनखे कटे उनखे बेतनि को उनखे मूं उनखे शेक कयो, उनखे सुठे तरीक़े सां उनखे पेस्ट जी ठही पेस्ट ठाहे छॾी हुनजी। उहा पोइ उनमें खीर में शामिलु कयो, उनखे पचाए सुठे तरह पची थोरो घाटो थियो। जीअं जी घाटो उनखे थियो थोरो तव्हां में या त कस्टर्ड शामिलु कयो या हुन में कॉर्नफ्लोर शामिलु कयो थिक करण लाइ। त बिल्कुलु तयारु थी चुकी आहे। हाणे तव्हांजे साम्हूं बिल्कुलु डिश मूं ऑर्डर करे छॾी आहे, घाटी थी वई आहे। हिन करे रखो फ्रिज में। अच्छा, हलवा पुटिंग में थोरो इहो फ़र्क़ु हूंदो आहे त हलवा जेकी आहे न उनखे फौरी माण्हू खाए गरम गरम, ऐं जेका पुटिंग आहे उनखे माण्हू फ्रिज में रखे थधो थिए पोइ उनखे खाए। त घणा माण्हू छा कंदा आहिनि, जो हलवो वरी फ्रिज में रखी वेंदा आहिनि। कॾहिं बि हलवो फ्रिज में न रखो, जेका शइ गिह में पचे या तेल में पचे उनखे कॾहिं फ्रिज में न रखो, उनखे फ़ौरन गरम गरम खाई वेंदा कयो। जेका शइ खीर में ठहे, जेका पुटिंग का बि ठहे, उनखे तव्हां फ्रिज में थधो करे पोइ खायो। चलो सुठी, वॾी महिरबानी, तव्हां ॿुधायो। असां वरी उबतो कंदा हुआसीं। अच्छा, तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि ॿुधाई, ख़बर पए त वॾी ॻाल्हि आहे, वॾी टेक्निकल ॻाल्हि, वॾी टेक्निकल ॻाल्हि आहे। शहबाज़ भाई, छा विज़न आहे, छा करिणो आहे, फ्यूचर प्लानिंग्स छा आहिनि? सर अॼुकल्ह त जेकी फ्यूचर प्लानिंग आहे उहो पंहिंजे पाण खे सस्टेनेबिलिटी ते वठे माण्हू हुनखे आणे। द रीज़न बीइंग रिसेशन रुगो पाकिस्तान में न आहे, रिसेशन जेकी आहे सॼी दुनिया में आहे। बिल्कुलु ईअं आहे, किथे 30% आहे, किथे 40% आहे, पाकिस्तान में 50% आहे। त उहो रिसेशन जे करे जेको आहे हाणे सभई बिज़नेसमैन इहे सोचनि पिया त असां पंहिंजे पाण खे सस्टेन कीअं कयूं, सस्टेनेबिलिटी जे लाइ को कमु कजे। ऐं सस्टेनेबिलिटी जो सभ खां वॾो जेको कमु आहे उहो गवर्नमेंट्स खे बि, ऐं जीअं पहिरीं बि चयो आहे त सस्टेनेबिलिटी गवर्नमेंट जी बि उन हिसाब सां आहे जीअं हिकिड़े बिज़नेसमैन जी हूंदी आहे, त पंहिंजे ख़र्चनि खे घटि कनि ऐं पंहिंजी कॉस्ट ते कमु कनि ऐं प्लस पंहिंजी प्रोडक्शन्स ते कमु कनि। यानी अगरि को प्रोडक्शन माण्हू कमु करे थो, 3-4 शइ को ठाहे थो, त उहो 4-5 शइ ठाहे पंहिंजे पाण खे वधाए, त कॉस्ट हुनजी उहा ई घटिजी वेंदी। ऐं हीअ कमु करे त रेसिपीज़ ते जेको आहे पंहिंजे पाण खे आणे स्मार्ट वर्किंग करे। त आउं त भाया विजन त हाणे हिन साल जो त 2023 जो हाणे त इहे ई आहे। 2021, 22, 23 थो हले, त हीअ जेके 4 साल आहिनि कोविड खां पोइ ॾाढा दुनिया चेंज थी वई आहे। उहो इन्फ्लेशन एतिरो वधी वियो आहे, रिसेशन तमामु घणो आहे। त इन में पंहिंजो पाण खे कीअं अप टू डेट रखिजे, चैलेंजिस आहिनि इहे त हाणे। सर कोविड त सभ खां वॾो चैलेंज हुयो, सही, ऐं काफ़ी दोस्तनि जे लाइ ही चैलेंज हुयो। ऐं पर कुझु दोस्तनि इन कोविड में इंजॉय कयो। छो जो अहिड़ी इंडस्ट्रियूं जेकी पहिरीं न हलंदी हुयूं, मास्क पहिरीं करे पाईंदा हुआसीं, पहिरीं जेको हथु किथे एतिरो ग्लव्स ऐं अलाए अहिड़ी शयूं जॾहिं करे मुंहिंजे ख़्याल में ज़िंदगी में बि पाण इस्तेमालु कोन कई, तव्हां बि न कई हूंदी, मां त कोन कई। बिल्कुलु ईअं, त हुनजे बावजूदि पाण अहिड़ी शयूं इस्तेमालु कयूं। ठीकु आहे, हथु वधि धोईंदासीं आराम सां, साबुण सां करे जेको आहे कंहिं शइ सां, पर ईअं न हूंदो। एंटीसेप्टिक जेकी शयूं हुयूं, त हीअ जेकी इंडस्ट्री हुई हुननि त इलाही फ्लरिश कयो, दे हैव एंजॉयड अ लॉट। पर फैशन इंडस्ट्री खे त काफ़ी तकलीफ़ थी, छो जो को माण्हू ॿाहिरि ई न पियो निकिरे, त छा पाईंदो, छा कंदो। फूड सेक्टर इलाही अॻियां आयो हिन कोविड जे ज़माने में, छो जो घरु वेठासीं त छा कंदा, रुगो माण्हू खाईंदो आहे, छा कंदो आहे, त हू बि सिलेक्ट करे खाईंदो आहे पियो। त हीअ इंडस्ट्री तमामु, माना कोविड कंहिंजे लाइ ब्लेसिंग हुई, कंहिंजे लाइ डिसगाइज़ हुई। त यस, चैलेंजिस हुया वॾा, असांजे लाइ ख़ासि तौर ते पॉपुलर ग्रुप जे लाइ वॾा चैलेंजिस हुया। अलाह साईं ख़ैरु कई, अलहमदुलिल्लाह असां माण्हू कोन कढिया, न त माण्हू इलाही बेरोज़गार थिया उन ज़माने में। पॉपुलर लॉन खे भला हींअर कॉम्पिटिशन आहे, जेका बि जॾहिं बि सीज़न ईंदी आहे त पॉपुलर लॉन बि असांजे ज़हन में ईंदी आहे, किथे बीठी आहे, छा उन जेको बि सफ़र तइ कयो अथसि एतिरनि सालनि जो, हींअर अॻियां केसि ताईं ॾिसो पिया? सर असां पॉपुलर लॉन में 3 सेगमेंट असां ठाहींदा आहियूं, 3 तरीक़े सां लॉन ठाहींदा आहियूं। हिकिड़ी आहे असांजो प्रीमियम ब्रांड आहे, हुनजा ऑफकोर्स हुनजी क्वालिटी उन लिहाज़ सां हूंदी आहे,
हुनमें वो एक्सपोर्ट कयो वो लोकल बि एक्सपोर्ट भी थींदी आहे सॼी दुनिया में जिथे देसी आहिनि देसी चवंदा आहिनि न देसी आहिनि चाहे वो अमेरिका में हुजनि चाहे वो दुबई में वेठा हुजनि या किथे ॿिए हंधि पे वेठा हुजनि त ही देसी इस्तेमालु कंदा आहिनि माना देसी चवंदा आहिनि पाकिस्तान इंडिया बांग्लादेश श्रीलंका ऐं छा नालो आहे हिकु ॿ ॿिया नंढड़ा नंढड़ा आहिनि उन्हनि खे देसी चवंदा आहिनि हू हिक ॿिए सां हिक ॿिए जा ड्रेसिस पाईंदा आहिनि अफ़गानिस्तान बि शलवार कमीज़ जे लिहाज़ सां अफ़गानिस्तान बि शलवार कमीज़ पाए थो त पंहिंजो छा नालो आहे हिन जो पॉपुलर लॉन थ्री सेगमेंट्स जीअं मां चयो त हिन मां प्रीमियम ब्रांड जेको आहे हू हिकिड़ो असां ठाहींदा आहियूं पोइ हिकिड़ो मीडियम ब्रांड आहे हू ठाहींदा आहियूं पोइ हिकिड़ो लोअर ब्रांड आहे असांजो जेका माण्हू आहिनि हू परचेज़ नथा करे सघनि एक्सपेंसिव ब्रांड नथो परचेज़ करे सघे त हू असां पॉपुलर अञा बि पॉपुलर पाए सघे थो त ऐं रेप्लिका ईंदो हुनजी अगेंस्ट असां ही ब्रांड कढियो त बाबा छो रेप्लिका माण्हू पाइनि छो न ओरिजिनल ब्रांड पाइनि नालो त पॉपुलर हूंदो न त इन करे लोअर कॉस्ट जेको आहे असां प्रोडक्ट आंदी ऐं अलहमदुल्ला जॾहिं खां स्टार्ट कयो आहे अञा ताईं असांजो ग्राफ त ईअं ई आहे अला साईं फर्स्ट क्लास ॾाढो ज़बरदस्त आहे मामा मीर मोहम्मद लाखो हुकुम तव्हांजो उमूमन माशाल्लाह हेॾो वॾो नालो वॾो वॾो फ्रेम हेॾो वॾो तव्हांजो हिकिड़ो फेम आहे ऐं तव्हां जॾहिं वेंदा आहियो तव्हांजे माण्हू तव्हांजे पुठियां हूंदा आहिनि तव्हांखे ॾाढो माण्हू पसंदि कंदा आहिनि असां पाण ॾिठो आहे अखियुनि सां तव्हांखे चाहींदा आहिनि तव्हांजे कैरेक्टर्स जे करे तव्हांजे लाइ शोहरत खे कॾहिं मथे ते रखियो मामा न मां यकीन करे रोज़े में आहियां त मां कॾहिं इहो सोचियो कोन हो अच्छा त को शोहरत पर इहो अलाह जा लख एहसान आहिनि जंहिं हिन जहिड़े ग़रीब इंसान खे मौलाई मुड़ुस खे शोहरत ऐं इज़त एॾी मौला ॾिनी जे इन जो को अंदाज़ो करे न सघां बाक़ी दौलत अॻे चवंदा त दौलत ज़रूरु न आहे पर हाणे दौलत बि थोरी ज़रूरु थी पई आहे अॼोके दौर में हा सही तव्हां चओ त पैसा न खपनि बसि सुकून हुजे हाणे वरी चओ त थोरा पैसा खपनि भला थोरा एॾी महांगाई थी वई आहे जिते तव्हांखे 400 रुपया जा दर्जन केला मिलंदा रोज़े जे लाइ जिते तोखे 200-300 रुपए जा किलो टमाटा मिलंदा जिते तोखे बसर 200-250 रुपए किलो मिलंदो उहो ग़रीब वीचारो किथां आणींदो त हाणे पैसो बि थोरो ज़रूरत थी पई थोरी ज़रूरत थी पई आहे त हुजे ज़रूरी आहे यकीन जे न त पोइ कमु न हलंदो सही ॻाल्हि आहे सही डॉक्टर साहब असां सां गॾु मौजूद आहे डॉक्टर साहब आप प्रोग्राम भी कर रही हैं रेडियो पे या छोड़ दिया अभी कितना आपको भी काफ़ी अरसा हो गया जी 15-16 साल हो गए हैं मुझे कितने साल हो गए माशाल्लाह 15 साल हो गए 15 साल से वही उसी प्रोग्राम को कंटिन्यू कर रही हैं हाँ वही पंजाबी प्रोग्राम है पंजाबी आप मुझे याद है आप FM 101 पे आप करते थे 101 पे 93 पे 93 पे माशाल्लाह तो कितने प्रोग्राम कितने से तो मैनू भी थोड़ी थोड़ी आउंदी है कोशिश करनी चाहिए ज़बाना ते बोले बंदा हफ्ते च 2 बारी हुंदे ने प्रोग्राम और बहुत सोहने सबने बड़े पसंद आंदे ने सबने पंजाबी साड़ी अपनी ज़बान आहो जिन्नियां भी ज़बानां ने पाकिस्तान में चलाने होंदे सारी अपनी ने कोई शक नहीं हमारे पास तो लैंग्वेज बैरियर है ही नहीं जिसकी जो ज़बान है बड़ी खूबसूरत ज़बान है जो अपने घर में बोलता है जो अपने हिसाब से बोलता है उस जैसी ज़बान तो कोई हो ही नहीं सकती बोलियां है ना बोलियां हैं रीजनल बोलियां हैं और ये इन बोलियों से ही आदमी कनेक्ट होता है बिल्कुल इसी तरह से हम तो बहुत प्यार करते हैं सारी ज़बानों से उनका अपना एक प्यार है तो अभी कौन सी हमें आप सुना रही हैं कि चूँकि अफ्तारी का टाइम भी है और ये वक्त ऐसा है कि हम जो दुआ करते हैं अल्लाह पूरी करता है वो तो हर वक्त ही करता है लेकिन ये है कि दुआ मांग रही हूँ करम मांगती हूँ अता मांगती हूँ इलाही मैं तुझसे दुआ मांगती हूँ करम मांगती हूँ अता मांगती हूँ इलाही मैं तुझसे दुआ मांगती हूँ अता कर तू शाने करीमी का सदका अता कर दे शाने रहीमी का सदका न मांगूंगी तुझसे तो मांगूंगी किससे तेरी हूँ मैं तुझसे दुआ मांगती हूँ
अता मांगती हूँ इलाही, मैं तुझसे दुआ मांगती हूँ। जो मुफलिस है उनको तू दौलत अता कर, जो बीमार है उनको सेहत अता कर, मरीजों की खातिर शिफा मांगती हूँ इलाही, मैं तुझसे दुआ मांगती हूँ। इलाही हमेशा दो मसरूर रखना, बलाओं से हमको सदा दूर रखना, परेशानियाँ हमको घेरे हुए हैं, परेशानियों से पनाह मांगती हूँ। दुआ मांगती हूँ, करम मांगती हूँ इलाही, मैं तुझसे दुआ मांगती हूँ। बहुत अपने अंदाज में और ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। शहबाज भाई, ॿाहिरि वेंदा आहियो, ॿाहिरि मुल्क में ज़ाहिर आहे हिकिड़ो आइडियाज़ अचनि था कुझु करण जा, पोइ ॿाहिरां ईअं वञी करे की अहिड़ियूं इंडस्ट्रीज़ जेके ॿाहिरि तव्हां ॾिठियूं हूंदियूं, अहिड़ा बिज़नेसिस जेके तव्हां हिते उन्हनि खे करण जी कोशिशि कई हुजे? दादा इलाही कम आहिनि जेका पाण असां करे सघूं था। पाकिस्तान में इलाही शयूं इम्पोर्ट या जेके तव्हां नथा कयो बिलफर्ज़, पर तव्हांखे सुठा लॻनि था, ॿिया ॾिसण वारा आहिनि, उन्हनि खे कहिड़ो मशवरो हूंदो, कहिड़ा कहिड़ा बिज़नेस हू करे सघनि था? सर जीअं मूं चयो त पाकिस्तान में त इलाही शयूं इम्पोर्ट थींदियूं आहिनि न, हा। ऐं सुई खां वठी जहाज़ ताईं इम्पोर्ट थींदा आहिनि। हा। खैर शुक्र आहे हाणे थोरा घणा जहाज़ असां बि स्टार्ट करे छॾिया आहिनि ठाहिण, अलाह हुनखे सेल बि करे। हा। त हर शइ माण्हू करे सघे थो। हिन मां ईल्ड जीअं ज़मीन आहे, जीअं मां पहिरीं बि चयो त लैंड आहे, उन लैंड में सिंध में कमद अगरि हूंदो आहे त 350-400 मन थींदो आहे हिकिड़ी। ईअं साउथ पंजाब में हली वञो पाण त 1500-1400 जेको आहे कमद हुन में थींदो आहे। फ़र्क़ु छा आहे? टेक्नोलॉजिकल फ़र्क़ु आहे। त जेसिताईं तव्हां टेक्नोलॉजी इस्तेमालु न कंदा ऐं महिनत न कंदा त का शइ बि तव्हांजी जेको आहे कोन थी सघे। सर इलाही पैकेजिंग जा मटीरियल आहिनि जेका पाकिस्तान मां कोन था ठहनि पिया, ॿाहिरां हुनखे इम्पोर्ट करण वास्ते पवनि, हू बि तव्हां कमु करे सघो था। अॼुकल्ह फूड सेक्टर अहिड़ो आहे जेको वॾो सेक्टर आहे, जंहिंमां जीअं बि छा नमकीन वटि चिवड़ा शेवड़ा हे उहो ठाहे, सर हू बि ठाहे तव्हां सेल करे सघो था ऐं इलाही सेल थो थिए। त पाकिस्तान में नंढड़ा बिज़नेस बि अहिड़ा आहिनि जीअं तव्हां पाण ॿुधंदा आहियो न, यार फलाणे ठेले पे इतना रश है, इतना रश है, राति जो तव्हां पुछा कयोसि लखे रुपए जी सेल कंदा आहिनि। त अलाह नियत सां महिनत सां हुनखे उहो ॾींदो आहे। त बिज़नेस त इलाही आहिनि जेका तव्हां करे बि सघो था। असां वटि काफ़ी नौजवान अहिड़ा आहिनि जेके डिग्रीज़ वठी बेरोज़गार वठनि, जेसीं ताईं सरकारी नौकिरी न मिलंदी तेसीं असां वेठा हूंदासीं, उहे पोड़ा थी विया उन सभु शयूं, हू पंहिंजो कमु नथा कनि। इवन उहा सरकारी नौकिरी वठण जे लाइ हू पंहिंजी ढगी खपाईंदो, ज़मीन खपाईंदो, रिश्वत ॾेई करे का सरकारी नौकिरी वठां, पर उहे पैसा कंहिं बिज़नेस में न लॻाईंदो त उन खां वधीक कमाए सघे थो। सर इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा त पंहिंजे पाण खे पहिरीं तव्हां एजुकेट कयो। अगरि तव्हांखे जल्दी कंहिं बिज़नेस में अचिणो आहे, IT एतिरो वॾो बिज़नेस आहे, तव्हां बराबरि वारे कंट्री खे ॾिसो, हंड्रेड्स एंड थाउज़ेंड्स ऑफ डॉलर्स जी एक्सपोर्ट थिए थी, त पाकिस्तान छो कोन थो करे सघे? अगेंस्ट $150 बिलियन तव्हांजी त $1 बिलियन जी एक्सपोर्ट बि न आहे हुनजी। ऐं साॻियो ज़हन आहे, हिकिड़ी सॉइल जा माण्हू आहियूं, ठीकु आहे न, हिकु जहिड़ा आहियूं, त फ़र्क़ु बि कोन अथसि, ज़हन बि अहिड़ो आहे, शक्ल बि अहिड़ी आहे, हर शइ हिकु जहिड़ी। टैलेंटेड आहियूं पर यूटिलाइज़ कयूं जेकॾहिं ॾिसो वञे त पंहिंजे पाण खे एजुकेट कयूं न। पाण स्कूल वञूं था, हुननि जा हाल पाण खे ख़बर आहे, यूनिवर्सिटी वञूं था, हुननि जा हाल बि पाण खे ख़बर आहे, एग्ज़ाम थींदा आहिनि त छा थींदो आहे, डिग्री कीअं माण्हू वठंदा आहिनि। त महिनत कनि, हर शइ अचीव करे सघनि था, को मसइलो न आहे। हितां जेका पाकिस्तान मां ॿाहिरि इंजीनियर वेंदा आहिनि, सर उहो जेका पढ़ियल लिखियल इंजीनियर न हूंदा आहिनि उहो न वेंदा आहिनि, हू ई वेंदा आहिनि जंहिं महिनत कई हूंदी आहे, तॾहिं हू कंहिं मक़ाम ते हुते वञी पुॼंदा आहिनि, लीड कंदा आहिनि हुन डिपार्टमेंट खे।
थैंक यू वेरी मच। छा मैसेज ॾींदो ॾिसण वारनि जे लाइ? सर मैसेज त अॼुकल्ह त हुई आहे जेकी मां रिक्वेस्ट कई आहे, पंहिंजे दोस्तनि खे बि आउं हीअ रिक्वेस्ट कंदो आहियां, पंहिंजे पाण खे बि हीअ मोटिवेट कंदो आहियां त हालात इलाही ख़राबु आहिनि, हिन मुल्क में ग़रीब तमामु परेशान आहे। ऐं अगरि को बि मदद करे सघां थो, मूं वटि पैसा न आहिनि, घर में का एक्स्ट्रा शइ पई आहे त आउं कंहिं बराबरि में कंहिंखे ॾेई छॾियां, बाबा तुंहिंजी ज़रूरत आहे, तूं पंहिंजी ज़रूरत खे पूरो करे वठि। रुपयो बि आहे नज़र खीसे में ऐं उहो एक्स्ट्रा आहे त पाण कंहिंखे ॾेई छॾियूं। मौला साईं ॾियण वारो आहे, गंज ॾींदो आहे, तव्हां हिकु ख़र्चु कंदा तव्हांखे 1000 ई मिलंदा। त हिन पाकिस्तान में ग़रीबनि खे ॾाढी तकलीफ़ आहे, महांगाई इलाही थी वई आहे, जंहिंजी वजह सां बि थी आहे। पाण पॉलिटिकल ॻाल्हि नथा कयूं, पर मदद त करे सघूं था न, हीअ त थी सघे थो, हर माण्हू करे सघे थो, आउं बि करे सघां थो, को बि माण्हू करे सघे थो। असां मिली सभिनीनि दोस्तनि जी ज़िम्मेवारी आहे त जेका मैटर रखनि था उहो ग़रीबनि जी मदद कनि। सही। मैसेज खां अलावा आख़िरी सवाल मां पुछंदुसि, मैसेज थी आहे पर मूंखे लॻे थो सियासत में अचण जो आहे इरादो अॻियां हली करे? मामा छा मैसेज आहे तव्हांजे ॾिसण जो? मामो जो मैसेज हुयो आहे, हा जीअं साईं चए ॻाल्हि पियो करे न, हा त असां त ॾिठो आहे त ॿियो नंबर माल हलंदो आहे, सभु टपड़ जेके आहिनि रुगो रुश्वत ऐं रुगो व्याज। व्याज त खणी पुराणो नालो आहे, पर अॼुकल्ह जेको सॼो इंट्रस्ट जेके चवनि था, इहो सही। त आउं त चवंदो अलाह करे इन खां जिंद छुटे, ऐं अलाह अलाह हबीब करे त सभिनी खे मौला पाक पंहिंजे हथों को ॾे। जीअं अलाह चए थो न त पखी पखनि पाण सां रोज़ी खणी न हलंदो आहे, सही, पर रोज़ी तव्हां थो ॾिया न, पखी खणी त कोन ईंदो आहे न पाण सां रोज़ी। त रोज़ी ॾियण वारो आउं आहियां, इंसान खे बि जानवर खे बि पखी पखण त असांखे मौला खे दुआ आहे सभिनी खे रोज़ी सभिनी बेड़ा बेड़ा पार करे। बाक़ी असांखां ॿियो त कुझु न कनि, नमाज़ पढ़नि, अलाह अलाह कनि, अलाह बरकत ॾींदो, पर अलाह ॾे बि अचणो अथनि, क़बर ॾे वञणो अथनि। सही। आउं त साईं खे चवनि, साईं जेका ॻाल्हि पिया कयो न, माफ़ु कजो थोरी, त आउं चवां कराची जहिड़ो शहरु आहे, का साईं एतिरी का ज़मीन वठे वॾी का, उहो रुगो मुक़ाम खे ॾेई छॾे, अवल ख़ैर त वॾी ॻाल्हि आहे। हाँ इंशाअल्लाह ताला मैसेज दें, लेकिन सानू पंजाबी ज़बान मैं यही कहांगी जो तुहानू रब ने दिता ਉਹਦਾ शुक्र अदा करो और अपनी खुशियां ਦੇ ਵਿੱਚ ਉਹਨਾਂ ਲੋਕਾਂ ਦਾ ਵੀ ਜ਼ਰੂਰ ਖਿਆਲ ਕਰੋ ਜਿਹੜੇ ਤੁਹਾਨੂੰ ਬੋਲ ਨਹੀਂ ਸਕਦੇ। ਮੁਹੱਬਤ ਦੇਵੋ ਤੇ ਮੁਹੱਬਤ ਲਵੋ, ਮੁਹੱਬਤ ਦੇਵੋ ਤੇ ਮੁਹੱਬਤ ਲਵੋ। ਇਹ ਸਾਡੀ ਜ਼ਬਾਨ ਹੈ, ਇਹ ਸਾਡਾ ਪੈਗਾਮ ਹੈ ਸਾਡੇ ਭਰਾਵਾਂ ਦੇ ਨਾਲ ਤੇ ਸਾਡੀ ਭੈਣਾਂ ਦੇ ਵਾਸਤੇ, ਇਹ ਸਾਡਾ ਪੈਗਾਮ ਹੈ। थैंक यू मैम, थैंक यू जमाली साहब, पुडिंग तयार थी वई। ऐं जी दोस्तो ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं असांजा भाउ शहबाज़ वेठा आहिनि थिया, त हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त हेतिरी जॾहिं उन्हनि खे अलाह साईं इज़तूं ऐं नवाज़ियो आहे बिज़नेस सां, त चवंदा आहिनि त इंतज़ारु करण वारनि खे सिर्फ़ु ओतिरो मिलंदो आहे जेतिरो कोशिशि करण वारनि खां रहिजी वेंदो आहे। कोशिशि कजे त पंहिंजे हिसे जो कमु कजे ऐं पंहिंजो हिसो वठण जे लाइ, पंहिंजो हक़ु वठण जे लाइ कोशिशि ज़रूरी आहे। सभिनी जो ख़ैरु, जाॾे पेर ताॾे ख़ैरु, पंहिंजे दुआउनि में असांखे ज़रूरु यादि कजो। अलाह साईं सभिनी खे आबाद रखंदो। पंहिंजे मेज़बान सजाद सुहाग खे ॾींदा इजाज़त। अलाह ने अल्लाह वाह यार वाह।